MNN TV न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मरीम यासिर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MNN TV। कासमाबाद जे क़दीमी कॉलोनियुनि भिटाई टाउन, मारवी टाउन, चांडिया ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि जा रहवासी गंदे पाणी, टुटल रस्ता ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि सख़्त मुश्किलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हर तरफ़ गंदे पाणी जा तला ऐं टुटल रोड रस्ता नज़र अची रहिया आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद अली रिंद जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक़्तु आऊं भिटाई टाउन जे पुल जे हेठां बीठल आहियां, जेका पुल पूरे कासमाबाद खे कनेक्ट कंदी आहे। हिन पासे ॾिसो मारवी टाउन, मारवी गार्डन ऐं जामशोरो रोड अचे थो। अंदरि वञो त पूरे कासमाबाद में तव्हां एंटर थींदो। पर हिन पुल जे हेठां जेको गंदो पाणी बीठल आहे, गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बीठल आहे। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त कासमाबाद इंतिज़ामिया जे मथे ते का जूं नथी सरे। हिन वक़्तु जेको गंदो पाणी बीठल आहे, इन पाणी जे करे हिन इलाइक़े में छा बीमारियूं कोन थींदियूं हूंदियूं, छा माण्हुनि खे का तकलीफ़ पेश कोन ईंदी हूंदी, छा ही हितां जा रहवासी, हितां जे चूंडियल नुमाइंदनि जा वोटर न आहिनि? छा हिन जो हक़ न आहे त हिननि खे ड्रेनेज जो मसइलो हल करे ॾिनो वञे, रोडनि जो मसइलो हल करे ॾिनो वञे, साफ़ पाणी जो मसइलो हल करे ॾिनो वञे? अचो त कुझु माण्हुनि सां था ॻाल्हायूं था। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो राशिद आहे। राशिद, किथे था रहो तव्हां? असीं त भिटाई टाउन में। हिन भिटाई टाउन जे हेठां हेतिरनि ॾींहंनि खां पाणी बीठल आहे, छा का इंतिज़ामिया कुझु चुरपुर कई आहे? कुझु बि चुरपुर न कई आहे। तकलीफ़ ॾाढियूं पेश थियूं अचनि, मरीज़ नथा निकिरी सघनि पाणीअ जे करे। इलाही त एक्सीडेंट बि थिया आहिनि पाणीअ जे करे। रोड सफ़ा गंदगी आहिनि, भॻल टुटल आहिनि, इंतिज़ामिया अचे ई कोन थी। तव्हांजा चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि? चूंडियल नुमाइंदा पंहिंजे बंगलनि में वेठा आहिनि। हींअर जलसे जे करे जलसे जी तयारी पिया कनि, अचनि ई कोन था हिते। भिटाई टाउन पुल जे हेठां जेको किनो पाणी बीठो आहे, इहो छाजो आहे? इहो गटर जो आहे, ड्रेनेज जो आहे। इलाही ॾींहंनि खां बीठो आहे हीउ पाणी। जॾहिं त भई तव्हांजा हींअर घटिजी आहे, बरसाति पवे त माण्हू अची वञी कोन थो सघे। वॾी तकलीफ़ आहे माण्हुनि खे। हाणे परियां रक्षनि जी हालति ॾिसो, जा माण्हू को सुवारी सां बीमारी भरी आहे, लंगाई चङाई मां खणी थो वञे, उन्हनि खे इलाही तकलीफ़ थी अचे। ऐं हिननि में बीमारियूं फैलिजनि थियूं। इलाही सर ईअं कारोबार ते त इलाही असरु पइजी वियो आहे। तव्हांजा चूंडियल नुमाइंदा छा पिया कनि? उहे मां वेठा आहिनि सिविलनि में, उन्हनि खे छा आहे, उन्हनि खे कहिड़ी परवाह आहे सर? उन्हनि खे ख़बर आहे त ग़रीब हिकिड़े वेले जी मानी खाए थो या कोन थो खाए, उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे त ग़रीब कीअं थो जीए? चेयरमैन तव्हांजो तव्हां वारे पासे लड़ी आयो हो? असां त कोन ॾिठोसीं हिते। बाक़ी इहे ईंदा आहिनि सर, जेके सफ़ाई वारा आहिनि, इहे अचनि था वञनि था, उन्हनि खे बसि फरियो ॾियो। हू पंहिंजे ऐं जॾहिं सैलरियूं वठनि था न, इन्हनि जूं कतारूं लिखियल पढ़ियल खां बि घणियूं थी वञनि। बाक़ी जेकॾहिं कम जे टाइम ते हिते को बि ज़ाहिर न आहे। सभिनि तकलीफ़ में सभु परेशान आहे। नंढा नंढा ॿार, गाॾी फासी वेंदी आहे, केरु गौर ई नथो करे, केरु सोचे नथो की मुसलमान हितां उलांघे कीअं उलांघंदा। इहे ठाहिण जे लाइ बाबा साफ़ करे ॾिस, कहिड़ो गंद आहे, किचिरो आहे, किचिरे में बीमारी आहे, ॿियो छा आहे हिन में? मुसलसल काफ़ी टाइम खां पाणी बीठल आहे। हे पाड़े वारनि खे वॾी हितां जन खे तकलीफ़ आहे। हिते न ड्रेनेज जो को कमु नज़र अचे थो, न रोड रस्ता आहिनि, न साफ़ पाणी आहे। पोइ तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि खे तव्हां वोट ॾेई उन्हनि कुर्सियुनि ते कीअं पुॼायो? सर असांखे त इहा बि ख़बर न आहे त हितां जा नुमाइंदा कहिड़ा आहिनि। न ई वरी असां कॾहिं ॾिठो आहे, न ई वरी को कमकार लाहींदा ईंदा आहिनि पंहिंजे मुफ़ाद लाइ। ॿ टे गाॾियूं ईंदियूं आहिनि, मिड़े ढेरनि ते हणी इहो ट्रैक्टर वग़ैरह सेल्फियूं बेल्फियूं कढी हलिया वेंदा आहिनि। सियासत जेका आहे फ़ोटोनि ते पई चमके अॼुकल्ह। माना हितां जो चूंडियल MP साईं जाम ख़ान साहिबु आहे। जाम ख़ान खे ॾिठो अथव वोट वठण खां पोइ? जी न सर, असां हिते कॾहिं बि न आहे ॾिठो भिटाई टाउन में। समनाबाद में रहंदा आहियूं, एतिरो पाणी बीठो हूंदो आहे, हर कंहिंखे चई थकिजी पिया आहियूं, पर को एक्शन नथो खणे। हर माण्हू लॻो पियो आहे कोरोना ते। कोरोना खां पहिरियां तव्हां हिन पाणी खे त ॾिसो, हितां मलेरिया थो ठही सघे, अलाए केॾी केॾी बीमारियूं ठही सघे। हिते किचिरो लॻो पियो आहे, किन माण्हू लंघे नथो सघे, जो लॻे हुन जा कपिड़ा, माण्हू कॾहिं नमाज़ लाइ वञे त उहो कपिड़ा ख़राबु। नुमाइंदा नज़र ई त नथा अचनि। वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, गाॾियूं बंदि थियो वञनि, माण्हू दलील थियो वञे लियो, पाणी बीठो ई बीठो आहे। इंतिज़ामिया कॾहिं अख पटी आहे? न केरी कोन्हे हिते, को धणी साईं कोन्हे आई। नुमाइंदा किथे आहिनि? उहे त साईं 5 सालनि खां पोइ ईंदा, 2 महीना खनि असांखे मुंहुं ॾेखारींदा, पोइ असां बि नारा हणंदा आहियूं, भुटो भुटो भुटो, वोट वठी हलिया वेंदा आहिनि। बसि पोइ अला अला ख़ैर ताला। तकरीबन इसको 8 दिन हो गए पानी को खड़े। 8 से इंतज़ामिया आती है, देख के चली जाती है। वो कचरा उठाते हैं, सिर्फ पानी कोई देखने के लिए आता ही नहीं है। आम दिनों में 3-4 बकरे बिकते हैं, अभी नहीं बिक रहे। आज इतवार का दिन है, 5-6 बकरे बिकते हैं हमारे। तो अब पानी की वजह से यहाँ कस्टमर आ रहा ही नहीं है, रुकता ही नहीं है, गंदगी देख के सीधा निकल जाता है। काफ़ी फ़र्क़ु पए थो, छोकी माण्हुनि खे त अचण वारी तकलीफ़ थिए थी।
हालांकि हिते आहिनि त 3 टनल, लेकिन तव्हां ॾिठो हूंदो सिर्फ़ु पासिंग वे लाइ हिकिड़ो ई टनल अप्लाई आहे। हिकिड़े में यूज़ेज थिए थी, माण्हू हिकिड़े मां अचु वञु करण था। हाणे तव्हां पाण ॿुधायो जेका हुतां जी जेको आवाम आहे उहा हिन पासे अचे, हितां जो आवाम हेॾा वञे, पाण में केतिरी कंफ्यूजन थींदी हूंदी। ऐं हीउ पाणी हींअर खां न आहे बीठल, काफ़ी वक़्त खां बीठल आहे इहो पाणी हिते। इंतिज़ामिया खे पुछण वारो कोन्हे, तव्हांखे ख़बर आहे इंतिज़ामिया सुती पई आहे। चूंडियल नुमाइंदा हू पंहिंजा आराम पिया कनि, चूंडियल नुमाइंदा। असां पहिरीं वोट कोन ॾिनो, असां हाणे बि वोट कोन ॾींदासीं। जी नाज़रीन, इलाइक़े वासियुनि जूं ऐं हितां जे कारोबारियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन गंदे पाणी जे करे हिन जो कारोबार मुतासिर थिए पियो। हीउ कंहिं ॿिए जो कमु न आहे, हितां जे चूंडियल नुमाइंदनि जो कमु आहे त इलाइक़े वासियुनि खे सिहत सफ़ाई ऐं रोड ड्रेनेज ॾियनि। सितन तरीफ़ी इहा आहे त हितां जा चूंडियल नुमाइंदा या लाॻापियल जेके वासेदार माण्हू जेके आहिनि उहे लड़ी हिननि वटि अचनि बि कोन था। इन करे हीअ माण्हू इलाही परेशान आहिनि। नाज़रीन, फ़िलहालु एतिरो ई। मोहम्मद अली रिंद खे कैमरा टीम सां गॾु इजाज़त ॾींदा। MNN TV News।